कयूं। पहिरीं त बा सादक जा लख कुर्ब ऐं सॼी संगत जा जिन असांखे मान ॾिनो, असांजी दावत कई, असांखे हिते घुरायूं इन प्रोग्राम में, ऐं उन्हनि खे इहो क़दुरु हुयो त वाहिद बख़्श ते जेका महिनत या भॼ डुक असांखे आहे उहो को असांजे कंहिं ते थोरो कोन्हे, छो जो उहो असांजी सकाफ़त जो हिसो, सिंध जो हीरो हो, उहो असां ते फ़र्ज़ु आहे। असीं हिते जा जेके बि सिंधी क़ौमूं जेके बि आहिनि, असीं पंहिंजी सकाफ़त, टोपी, अजरक, मल पालवानी जेके बि असांजी सकाफ़तूं आहिनि, हिन खे असां विसारंदासूं त पोइ असां में शक आहे, पोइ असां कोन आहियूं सही। ऐं असांखे पंहिंजी सकाफ़तनि सां मुहबत आहे। ऐं मल रांदि जेका आहे उहा हज़ारे साल पुराणी सिंध जी क़दीमी रांदि आहे ऐं हुन सां हर सिंधी खे मुहबत आहे। ऐं ज़रूरु हुन शइ खे विसारियो वियो आहे, सरकार विसारियो आहे, सिंध जे माण्हुनि कोन्हे विसारियो, ऐं सचन पचन सिंधियुनि हुनखे कोन्हे विसारियो। बाक़ी सरकार जूं नाइलियूं आहिनि, उहो असां कई जायुनि ते दाऊं बि कयूं आहिनि, कंदा बि अचूं पिया। ऐं अहिड़ा बहादुर जेके असांजा दोस्त आहिनि, बा सादक जहिड़ा, उहे बि असांजी वीचारा जाम हेल्प कनि था। मरूम वाहिद बख़्श जेको हू बीमार थी वियो कैंसर जहिड़े मूज़ी मरज़ में, 4-5 महीना तड़पियो पिए, पर सरकार हुनजी को बि सार कोन लधी। हालांकि ॿिनि सूबनि जे किन रांदीगरनि जे रुॻो गोॾनि में बि धकु लॻे थो या ॿांह में धकु लॻे थो, त बि उन खे ॿाहिरि मुल्क बि इलाज लाइ मोकिलियनि था। हिते बि उन जो इलाजु आहे, पर ॿाहिरि मोकिलियनि था सरकार जी ख़र्च ते। ऐं उहे एॾा वॾा रांदीगर बि कोन हूंदा आहिनि, हल्का रांदीगर, उन्हनि खे बि को फॉल्ट थींदो आहे तॾहिं बि ॿाहिरि खणी वेंदा आहिनि। असांजे अहिड़े हीरे जो जेके सिंध जा 4 या 3 वॾा पाकिस्तान जा चोटी जा मल हूंदा, वाहिद कीरे जो शुमारो हुननि में थींदो हो, उन माण्हू जी बि कंहिं सार न लधी। पोइ बा सादक वारनि बि भॼ डुक जाम कई, उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। असांजो बि जहिड़ो हाल हो कयोसीं, हुनजी हयाती एतिरी हुई, उहो असां खां जुदा